डेरा सरकी पुलिस स्टेशन हद सोकड़ स्टॉप भरिसां हथियारबंदनि फुर दौरान अब्दुल रहीम बंबल के गोली हणी सख्त जख्मी करे हथियारबंद मोटरसाइकिल फुर करे आसानी से फरार थी विया। पुलिस पहुंची जख्मी अब्दुल रहीम बंबल के जख्मी हालत में तंगवाणी सिविल अस्पताल पहुंचायो, जिते जख्मी अस्पताल में डॉक्टर न हुजण करे कलाक ताईं तड़पंदो रहियो, पर अस्पताल इंतजामिया गायब। जख्मी के कंदकोट अस्पताल मुंतकिल कयो वियो। अस्पताल इंतजामिया ऐं डेरा सरकी पुलिस खिलाफ DUI तालके अमीर कारी किफायतुल्ला फजल किफायत खोसो मौलाना अब्दुल बासिद बिजारानी ऐं ॿियनि एहतिजाज कंदे इंतजामिया खां घुर कंदे चयो त जल्द अज जल्द अब्दुल रहीम बंबल जो मोटरसाइकिल वापस कराए ऐं सिविल अस्पताल तंगवाणी इंतजामिया खिलाफ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।